त मुंहिंजा लिंग ठरनि भले दुनिया सॼी सड़े। दोस्तों जलाल चांडियो एक बेहतरीन सिंध जो वॾो अवामी फ़नकार हुयो। जलाल चांडे सऊदी अरब, कतर ऐं ॿियनि मुल्कनि में वञी ॻायो। जलाल चांडे सिंध में बि ॻायो। सिंध ऐं पंजाब जो हिकु वॾो मुक़ाबिलो जेको थियो उन में जलाल चांडियो पंहिंजा तू मुर्क तमोजा ओ भाग खुलन दे तक तप जा रखी बरुवन मुक़ाबिलो खटे करे सिंध जो नालो रोशन कयो। ऐं जलाल चांडियो सिंध जे तारीख़ जो वॾो ऐं बहितरीन फ़नकार हुयो। ऐं हिन वक़्तु जलाल चांडे जा पुट ॿ फ़नकार आहिनि जेको हिन वक़्तु तमामु बहितरीन अंदाज़े सां पंहिंजा मौसीक़ी जा कलाम ॻाइनि पिया। ऐं जलाल चांडे जी पोख पोखियल आहे दोस्तों, जंहिंजे करे हुन जे पुटनि जी बि इज़त पई थिए। माशूक थियो या कलंदर थियो, इहे तू चाह मत चपड़ा तोर पिरीवो आई मोरन बद मोर पिरीवो आई। ॿई वॾा बहितरीन गुलूकार आहिनि सिंध जा जलाल चांडे जा पुट। लेकिन जलाल चांडियो हिकु ॿी शइ हुई। जलाल चांडे जो इहो कलाम तव्हांजे लाइ खणी आहियूं जेको हिन वीडियो में तव्हां ॿुधिजो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कजो, चैनल खे सब्सक्राइब कजो।